सहाबा उते डटजी करे बीठा आहिनि। नबी साईं खे ईअं नथा चवनि त साईं पोजीशन कमज़ोर आहे, जेकर असां हाणे न विड़ूं, ईअं नथा चवनि। वाह सहाबा वाह, ईअं नथा चवनि त साईं असां वटि हथियार न आहिनि, वो इलाही ॼणा आहिनि, असां मतां मार खाई वञूं। न, इशारो करणु तव्हांजो कमु हूंदो, जान कुर्बान करणु असांजो कमु हूंदो। नारे तकबीर, शाने मुस्तफा। तवज्जो बाबा समझान ॾियो। साईं वॾा फरमाईंदा हा, नारो लाउड ते नाणबो आहे। अब ॻाल्हि समझ में आई या न आई? दुआ घुरियूं, अल्लाह से दुआ सहाबा जी कबूल कई, नबी से जी सहाबा जी दुआ कबूल थई। अल्लाह से सहाबन जे लाए मदद मोकली। कुरान तो चवे, इज़ तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिन मिनल मलाइकति मुर्दिफीन। अल्लाह से फरमायो, ओ सहाबियो परेशान न थियो, हे अरसन को फरिश्तन जा लश्कर थो मोकलियाव। 1000 फरिश्ता, 1000 फरिश्ता मोकलियाव तो हे कुरान में आ। हे करबला करबला बयान कन था, करबला जो जिक्र न कुरान में आ न हदीस में आ। हे 1000 फरिश्ता अचन वथा, एक आयत में 3000 फरिश्ता, एक आयत में 5000 फरिश्ता, इनमें कोई तारुद न है। अग में 1000 तो 3000 तो 5000 ये फरिश्ता आया। एक मदद अल्लाह से इहा मोकली जो लश्करन जा लश्कर आया। फिजाए बदर पैदा कर, फरिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गर्दों से, कतार अंदर कतार अब्बी। एक मदद इहा आई, फरिश्ता आया। कंहिंजे लाइ आया? ॾाढा चओ, कंहिंजे लाइ आया? फरिश्ता आसमाननि खां कंहिं मोकिलिया, कंहिंजे लाइ मोकिलिया? अल्लाहु अकबर। ॿी मदद कहिड़ी आई? इद युगशीकुमुन नुआस अमनतम मिन्हु, अल्लाह से निंड मोकली। छो त इहा टेंशन हुयो न, हो इलाही असां थोरा, वो हथियार बंद असां हथे खाली, उन्हनि वटि ज़मीन सुठी आहे, घुमी फिरी सघनि था, असां घुमी नथा सघूं, उन्हनि वटि पाणी आहे, असांखे पाणी कोन्हे। टेंशन त बशरी तक़ाज़े जे मुताबिक़ हुयो न। पोइ जंहिं महिल टेंशन हूंदो आहे उन महिल निंड न ईंदी आहे, ऐं जंहिं महिल निंड ईंदी आहे उहा ईंदी तंहिं महिल जंहिं महिल टेंशन ख़तम थी वेंदो। टेंशन ऐं निंड ॿई गॾिबा न आहिनि, या आहे या न आहे? परेशानी ऐं निंड ॿई गॾिबा न आहिनि। अल्लाह साईं उहा निंड मोकिले, उन्हनि खे मुतमइन कई, परेशान थियो ई न। सहाबिन सॼी रात निंड कई। पोइ बि वई टी मदद अल्लाह से मोकिली। ॾसियांव या वरी ॿिए दफ़े ॾसियांव? हाणे ॾसियांव। टी मदद अल्लाह से मोकली। वयुनज़्ज़िलु अलैकुम मिनस समाइ माअन लियुतहिरकुम बि। अल्लाह से अची जो मींहुं वसायो, अची जो मींहुं वसायो, अची जो मींहुं वसायो। जाते हुई वारी उहा ॼमी वई, उहा सफ़ा पट थी वई। मींहुं त जहिड़ो ओरियों पे वसे ओड़ो वरी परियों बि वसे पियो। परियों जेका चीकी मिटी ही तव्हां पाण सम्झो था सियाणा माण्हू आहियो, वो उथन घुमन तिरकन वरी पह, उथन घुमन तिरकन वरी पह पया थई। हेॾो हिननि जा पेर मजबूत थी विया। सहाबा इकराम जल्दी जल्दी में ये तालाब खोटे वरतो। ये मींहुं जो वसे पियो त उहो तालाब भी भरजी वियो। अग में पानी न हो, पानी भी थी वियो। पेर जेके बीहन कोन पिया, पेर भी मजबूत थी विया। अग में 313 हासी हे लश्करन जा लश्कर भी आया। इहा मदद सहाबा सां कंहिं कई? ॾाढा चओ। नबी से दुआ कंहिंजे लाइ घुरी? अल्लाह से फरिश्ता कंहिंजे लाइ मोकिलिया? अल्लाह से निंड कंहिंजे लाइ मोकिली? अल्लाह से मींहुं कंहिंजे लाइ वसायो? सहाबा जे लाइ। सहाबा डटजी करे वेठा। ऐं वॾी तफ़सीलात आहे, मां तफ़सीलात में नथो वञा। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त हीअं मां बदर वारे ॾींहुं सफ़ में बीठोसि त सॼे पासे ॾों बि नंढड़ो सहाबी हज़रत मुआज़, खबे पासे ॾों बि नंढड़ो सहाबी हज़रत मुअव्वज़। मुंहिंजे दिल में थोड़ो इहो ख्याल आयो त हे ॿिन्ही पासनि कच्ची उम्र जा आहिनि। जेकर बाही मुंहिंजी पक्की हुजे, हा हे लश्कर मुक़ाबलो जंग जिहाद, हे बाही हेॾो बि कमज़ोर, हेॾो बि कमज़ोर। अञा ईअं दिल में ख्याल आयो ई मस हो
जो हेडो हजरत मुआज मुखे चयो चाचा अबू जहल केड़ो आ अबू जहल केड़ो आ मच वमा तसनो भी अबू जहल के तू छा कंदे चई मां बुधो वा त नबी से जो दुश्मन आ मां अल्लाह सा अहद करे आयो आ त अबू जहल के दिसंदुस त हिय चिंबड़ी पवंदो मां मुंजो पाछो उन जे पाछे को ओसी तई धार न थींदो या मां शहीद थिया या हो मुर्दार थे चई हिन अञा इहा ॻाल्हि कई हुई बसी मसु कई त वरी बे पासे जो को नंढड़ो साहबी उन भी इहा साॻी ॻाल्हि कई चाचा अबू जहल केड़ो आ साॻी ॻाल्हि कई पोइ जॾहिं हिननि जा मूं हौसला ॾिठा न पोइ दिलि में जेको ख़्यालु अचे पियो त जेकर कुझु पक्की बाही हुजे उहो ख़्यालु हले वियो त नंढड़ा आहिनि त पोइ छा आहे हीअं जो ॾिठुमि त अबू जहल परे खां हीअं घोड़े ते चढ़ी हीअं सफ़ू सिधियूं पियो कराए हेॾे अचे वरी हेॾे वञे हिननि ॿिन्ही खे चए मनो अथव अबू जहल हीअं जो इशारो कयो मन हे ॿई ईअं निकिता जीअं बाज़ कबूतर ते निकिरे हणी धक अबू जहल खे हेठि केरे विधो छा तऊं केरियूं कुर्सी तऊं भित तऊं छित तऊं छा तो केरियूं ॾाढो चो छा तो केरियूं घोड़े तो केरियूं अबू जहल घोड़े को हेठि किरियो हीअं जो किरियो हेठि त अबू जहल थी वियो हेठि घोड़ो थी वियो मथे घोड़ो मथे अबू जहल घोड़ो मथे अबू जहल घोड़ो मथे अबू जहल हेठि अबू जहल अहिड़ो हेठि किरियो अहिड़ो हेठि किरियो तवज्जो माने कर अहिड़ो हेठि किरियो जो अॼु ॾींहुं ताईं अबू जहल जी नस्ल घोड़े ते चढ़ी न सघी आहे ॻाल्हि समझ में न आई को सुभान अल्लाह छो न आई अब ॻाल्हि समझ में आई या न आई हीअं जो धक आहियूं अबू जहल जो किरियो अहिड़ो किरियो त हिन महल ते अबू जहल जी नस्ल घोड़े ते चढ़ी न सघी आहे अब हो किन असां को कोई पुछंदो घोड़ो धारियो अथव चवंदासीं हा साईं धारियो आहे भला सवारी कई अथव मथो हा साईं सुनत सम्झी इलाही दफ़ा कई आहे हुननि खां पुछो घोड़ो धारियो अथव हा साईं 14 साल थी विया आहिनि घोड़ो धारियो आहे सवारी कई सवारी मथों की ये सवारी आजे हेठों चक्कर पुछंदो तने भी दिमाग ते जोर ॾेई मता बुधाए वञो त हेठों घणा दफ़ा टपिया हो पर मथों की चढ़ंदासीं हे की चढ़ंदा हिननि जो वसी न आहे धक जो सहाबा जा लॻल समझो था पो केमल नौजवान एड़ो कम करे ॾेखारींदा आहिनि जो वॾा रुगो ॾिसंदा रहिजी वेंदा आहिनि नौजवान हुजन कोई जुर्म ना है होडे भी तो नौजवान हो ना हो जेके चवन पिया असांजे पुतन जा हे कंध के भगा हे टंगू के भगियूं ओ हिक बे का जन कालू समेना फतई यذकुरहुम युकालु लहु इब्राहिम एकड़ो नौजवान आए जिन जो नालो इब्राहिम आ ए कम कंदा ही नौजवान अब गाल समझ में आई या ना आई बहरहाल हणी धक जो केरियूं त अबू जहल हेठ गिरियो हिन महल ते उन जी नस्ल घोड़े ते चढ़ी न सगी या बहरहाल तफसीलात इलाही वडी या मां पंहिंजी तकरीर के हाने खत्म कया तो समेटा तो आखिरी गाल अर्ज रखा जडे ये सहाबा कलील तादाद में बगैर साजो सामान जे चढ़ी करे उनन के एड़ो रंदियो 70 काफिर मुर्दार कयो 70 कैद करे विधो आखिर में नबी से फरमायो आहे कोई जो अबू जहल जी खबर दे अबू जहल जी खबर दे जो मतलब ही हो तो गोले अचे तो अबू जहल काथे आ केड़ो आ केड़ी हालत में आ हजरत अब्दुल्ला बिन मसूद रजी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त मां उठी बिठो मां चो या रसूल अल्लाह मां तहां के अबू जहल बुधाइंदुस त काथे आ मां तहां के अबू जहल दसींदुस त काथे आहे चहिया गोलिंदो 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 दिसां त वाकई कंजर पयो आहे थोड़ी साह जी रमक बाकी होयस एकड़े गोठ में मां चयो चनी अबू जहल के कंजर छो चई तवज्जो बाबा हो ही पयो वा ए आयो सहाबी सगरो सा थोड़ो अञा अबू जहल के होयो आयो सहाबी ही सीने ते लत ॾेई गाटे ते लत ॾेई
अख्ज़ाकल्लाहु या अदुवल्लाह अंत अबू जहल फअखज़हु बिलियतिही। पकड़े जने हरामी तू अबू जहल वो हेठों पयो आहे तारा फाड़े चए तो बकरियूं चराइण वारा सहाबी के तो चवे वडी जाइ ते वेठो आ, वडी जाइ ते वेठो आ। हुन चयोसि हा अलाह विहारियो आहे। अबू जहल तो चए तो छा कंदे? चई तुंहिंजी मां शीशी लाहींदुसि। साहबी चएसो तुंहिंजी शीशी लाहींदुसि। अबू जहल चए तो ॻाल्हि ॿुध, तू शीशी त लाहींदे पर थोड़ो हीअं हेठि करे कटिजांइ, हीअं थोरो कुल्हनि जे वेझो करे जी, हीअं मुंडियुनि जी कतार में मुआरी मुंडी पई हुजे न, ख़बर पए के खान जी मुंडी पई आहे के रैस जी मुंडी आहे, सम्झो था? माना तकब्बुर उन में एॾो हो। सहाबी हीअं जो तलवार कढी जल 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 जल। आखिरी ॻाल्हि आहे सहाबी हीअं जो तलवार कढी अबू जल 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 जल। छा आहे? अबू जहल तो चए तलवार मुआरी वठिजांइ, इन सां मुंहिंजी मुंडी लाए। उनखे भउ पियो थिए मुंडी तलवार न कोई, पर कुदरत जो इंतजाम अहिड़ो थी वियो, ॻीची बि उनजी तलवार बि उनजी। न न न न न तव्हां निंड पिया हो, तव्हां निंड पिया हो। ॻीची बि उनजी, बाबा ॻाल्हि अबू जहल जी कयां थो। ॻीची बि उनजी, तलवार बि उनजी, मुंहुं बि पंहिंजो, मोचड़ो बि पंहिंजो। इहो बाबा ओॾों को हले थो, इहो ओॾों को हले थो, ओॾों को हले थो। न घोड़े ते चढ़ी सघिया, न पंहिंजे पादरनि खां पाण खे बचाए सघिया। ॻीची बि उनजी, तलवार बि उनजी। उन सहाबी सगोरे उनजो सर तन खां जुदा करे पैगंबर जे कदमनि में उहा मुंडी रखी। इहे पैगंबर जा सहाबा हा, सिर तिरीअ ते खणी करे नबी जे प्यार में पंहिंजा इलाका छॾे करे, बिरादरी छॾे करे, वतन छॾे करे, नबी जे नामूस जे लाइ, इज्जत और अजमत जे लाइ मैदान ते आया, बदर में आया, आत में आया, तबूक में आया, आजाब में आया, खंदक में आया। अज जेको पैगंबर जे सहाबा ते तबर्रेबाजी कंदो, असां हथ कड़ी पाए सघूं था, जेल वञी सघूं था, बच्चा यतीम कराए सघूं था, लेकिन कंहिं कुत्ते खे सहाबा ते भौंकण न ॾींदासीं इंशाअल्लाह। तमाम साथी साथ ॾींदो। असां इहो ई चाहियूं था, असांखे कोई सदारत वज़ारत औहदे कुर्सी जी ज़रूरत न आहे। असां हिन पाकिस्तान जे अंदर जे चाहियूं था त सहाबा जो तहफ़्फ़ुज़ खपे, इन जे करे साथ ॾींदो, सहाबा जो दिफ़ा कंदो, दुश्मनाने सहाबा जो बाइकाट कंदो। ले शौक से नाम सहाबा का, कर चर्चा आम सहाबा का, कर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का। अकबाब बरकती है तो कट जाए ज़बान मेरी, इजहार तो कर देगा जो टपकेगा लहू मेरा। फना फिल्लाह की तह में बका का राज मुझ में रहे, जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता।